नाज़िर टणो मस्ती में क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में मज़दार ड्राइवर मौके ते फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी टणो मस्ती जो रिपोर्टर नादिर उजाड़ जी। नादिर, क्या तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, टणो मस्ती क़ौमी शाहराह दुआ चौक ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मज़दार खे टक्कर लॻो आहे। नतीजे में मज़दार ड्राइवर थॾे ते फोत थी वियो आहे, जॾहिं त ट्रालर ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। फोती मज़दार ड्राइवर आहे हुनजी सुञाणप थी आहे अता हुसैन वलद लाल मोहम्मद अबड़ो तौर थी आहे, जंहिंजो तालुक़ु सो नवाज़ शाह सां ॿुधायो थो वञे। जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप थी आहे फरमान वलद अताउल्ला न्याज़ी तौर थी आहे। होॾां इतला ते टंडो मस्ती पुलिस आहे पहुची करे फोतीअ जे मड़ ऐं ज़ख़्मीअ खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल करे छॾियो आहे। टंडो मस्ती पुलिस मूजिब त क़ौमी शाहराह दुआ चौक वटि मज़दार ड्राइवर टायर पंचर थियण सबबि मज़दार जो टायर मटाए रहियो हो त ओचितो पोयां ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रालर खे टक्कर हयो ऐं हादिसो पेश आयो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।